भिटशा जी तारीख़ी क़दीमी याकूब शहीद में बरसात जो पानी छोड़ करण सबब काफ़ी क़ब्रूं मिसमार थी वयूं। 200 खां 300 ताईं क़ब्रूं मिसमार थी वयूं आहिनि। क़ब्रूं मिसमार थियण बरसात जो पाणी नेकाल बाबति वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद मेमण। भिटशा में बरसात तबाही मचाए छॾी आहे। उन हवाले से याकूब शहीद कब्रिस्तान में भी बरसात जो पानी छोड़ करण सबब 200 खां 300 क़ब्रूं जेके मिसमार थी वयूं आहिनि। असीं इन वक्त याकूब शहीद कब्रिस्तान में मौजूद आहियूं। हितां जे सियासी समाजी माण्हुनि ऐं शहरनि सां ॻाल्हायूं था त उन जो छा चवणु आहे। करे तो तमामु घणो नुक़सानु थियो, पर जेको पाणी आहे ड्रेनेज वारा छॾींदा हिते। अॼु खां न पर कई साल खां पहिरीं असां पहिरीं दरख़्वास्तूं कयूं आहिनि स्कूल जे हवाले सां DC खे हिननि खे सभिनि खे इतलाब कयो आहे। हाणे त जेको आहे मुसलसल पाणी कब्रिस्तान में अची रहियो आहे। जो उन्हनि खे चऊं था हू चवंदा हुतां फलाणा था टोड़ीनि फलाणा था टोड़ीनि, केर बि टोड़े, पर इंतिज़ामिया जी ज़िम्मेदारी आहे। याकूब शहीद तमामु पुराणो कब्रिस्तान आहे ऐं इलाही क़ब्रूं जेके 200-300 क़ब्रूं हिन में वेही वियूं आहिनि सफ़ा। तमामु तइलीम ॿारनि जेका मुतासिर थी रही आहे। असां आला ऑफिसरनि खे बि लिखियो आहे, चवंदा पाणी बीठो आहे हिन हाले सां कीअं स्कूल खोलिजे। ऐं हिन महिरबानी करे याकूब शहीद कब्रिस्तान जो पाणी कढायो त वञे, पर जितां टोड़ीनि था, जितां ड्रेनेज जो बंदि कमज़ोर आहे उनखे मज़बूत कयो वेंदा कि बार बार न टुटे। ॿुधाईंदो हलां त याकूब शहीद कब्रिस्तान जी हिन वक़्तु तव्हां पाण हालत ॾिसो पिया। याकूब शहीद कब्रिस्तान जे अंदरि जेको पाणी बीठल आहे उहो सिर्फ़ु बरसाति जो पाणी न आहे। याकूब शहीद कब्रिस्तान जे ठीक बिल्कुलु पोयां ड्रेनेज जो सिस्टम ठहियलु आहे, जिते सॼे शहर जो पाणी अची करे गॾु थींदो आहे। उन जा जेके तालाब आहिनि उन्हनि जो जेको बंदि आहे, बारिशूं इलाही पियूं आहिनि, उन्हनि में पाणी तमामु घणो जेॾीमहिल थी वियो त उतां उहो बंदि टोड़ियो वियो। उहो बंदि जेको टुटो आहे त याकूब शहीद कब्रिस्तान तव्हां इहा ॾिसो त चारई तरफ़नि खां बिल्कुलु फुल लॻो पियो आहे ऐं सैकड़नि जे हिसाब सां क़ब्रूं वेहिजी वियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ याकूब शहीद स्कूल बि आहे। याकूब शहीद स्कूल आहे, इन जी इमारत बिल्कुलु वेही वई आहे। महीने खां हिकिड़ो महीनो थी वियो आहे, इन महीने खां स्कूल बंदि पियो आहे, जंहिंमें तालिब इल्म जेके आहिनि तालीम खां महरूम आहिनि। ऐं इहो याकूब शहीद कब्रिस्तान जेको क़दीमी कब्रिस्तान आहे ऐं हिते सिर्फ़ु आम माण्हुनि जी क़ब्रूं कोन्हे। याकूब शहीद आहे जंहिंजे नाले सां हीउ कब्रिस्तान मनसूब आहे। इहो जेको सो आहे आम शहर ई कोन्हे याकूब शहीद जेको आहे। ॿी हिते सादातनि जी क़ब्रूं बि मौजूदु आहिनि, सैयद सगोरनि जी क़ब्रूं बि इन मुक़ाम जे अंदरि मौजूदु आहिनि। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु माना असां अगरि इन याकूब शहीद जे पाणी खे कढाइण जो मुतालबो कयूं था त असांखे चयो थो वञे त पहिरीं जेको सो तव्हां जेरनि खे संभालियो, मुंहलनि खे पोइ ॾिसंदासूं। इहा अजीब ॻाल्हि आहे। कल्ह रेवेन्यू जो मिनिस्टर महबूब ज़मा साहब बि आयो, उहो अची हिते वारनि खे चई वियो आहे, टाउन कमेटी वारनि खे चई वियो आहे तव्हां महिरबानी करे हिन पाणी खे कढो। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे रेवेन्यू जेको मिनिस्टर आहे उन मिनिस्टर जी ॻाल्हि ते वञा को अमल न थी सघे। कई सौ तुरबतूं जेके मिसमार थी चुकियूं आहिनि, वेही चुकियूं आहिनि। स्कूल में पाणी भरे बीठो आहे। अरबाब इख्तियार त हिन पासे तवजो ई नथा ॾियनि। कंहिं बि माना सरकारी मुलाज़िम या उन्हनि खे चइजो त लोकल गवर्नमेंट, उन्हनि खे चइजो पब्लिक हेल्थ। हाणे हाल जे केरु ज़िम्मेवार आहिनि शइ जो। ऐं सभु खां वॾो मसइलो इहो आहे जो डिस्पोजल जो जेको पाणी आहे ओवरफ्लाए करे उहो शहर खे ॿोड़े पियो, कब्रिस्तान खे ॿोड़े पियो, स्कूलुनि खे ॿोड़े पियो, घरनि खे ॿोड़े पियो। छो त हू पाइप लॻल आहे 6 इंचनि जो जेको ॿाहिरि पाणी डिलीवरी करे थो। हाणे घटि में घटि हू हुजे 2 फुट जो पाइप जेको पाणी खे ॿाहिरि कढी ॿाहिरि उछलाए। हाणे मशीनरी कोन्हनि, हिकिड़ी मशीन ख़राबु लॻी पई आहे, हिकिड़ी आहे कोन। ऐं त किथे किथे वञनि पियूं पंहिंजे मंज़ूर नज़र माण्हुनि वटि। स्कूल आहे मुक़ाम कंहिंखे बि हिन जो ख़्यालु कोन्हे। हीअ तक़रीबन हर महीने टाउन कमेटी मां करोड़ों रुपया था अचनि, पर अलाए की हेतिरी करप्शन आहे, केरु पुछण वारो कोन्हे। याकूब शहीद आहे, उहे त चवनि था असां इबादत गाह आहे असांजी, याकूब शहीद आहे असां इबादत करूं था, इन खे मञूं था। पर हींअर आहे याकूब शहीद बि ॿुॾे पियो, हिनखे केरु पुछाइण वारो कोन्हे। याकूब शहीद खे केरु अची पुछाए छॾे, इन जी इबादत करियो था, इन खे पूॼो था, इन खे पुछाए छॾियो। भला हीउ जेको मुक़ाम हिन जो त कंहिंखे ख़्यालु ई कोन्हे, हिन को स्कूल जो आहे, पर हुनखे पुछाए छॾे। हज़ारुनि जी तादाद में हीअ माना जेके तुरबतूं आहिनि हीअ ॿुॾनि। अवां भिटशा जी सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त सभ खां पहिरियां याकूब शहीद जी चौदीवारी जो कमु शुरू करायो वञे ऐं जल्द खां जल्द पाणी जेको आहे बरसाति जो बीठल आहे उहो जल्द खां जल्द निकाल करायो वञे। हिननि डिप्टी कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हाला ऐं टाउन ऑफिसर भिटशा खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द बरसाति जो पाणी जेको बीठल आहे, हज़ारनि जी तइदाद में क़ब्रूं जेके मिसमार थी रहियूं आहिनि, उन्हनि खे बचायो वञे, पाणी जल्द खां जल्द निकाल करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।